टंडोजाम वेझो कुन जे ॻोठ अली मोहम्मद कुलेरी में समाजी तंज़ीम पुरअमन सिंध जे सहकार ऐं सेंट एलिज़ाबेथ अस्पताल जे ताउन सां हिकु रोज़ा मेडिकल कैंप लॻाई वई। कैंप ते माण्हुनि जी वॾी रश लॻी वई। मेडिकल कैंप में डॉक्टर मरीज़नि जे मुफ़्त में ब्लड प्रेशर ऐं शुगर जी टेस्ट पिणु कई। मेडिकल चेकअप करे मरीज़नि में हफ़्ते जूं मुफ़्त दवाऊं पिणु फराहम कयूं। समाजी तंज़ीम पुरअमन सिंध पाकिस्तान जे चेयरमैन मोहम्मद सलीम मेमण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी अवलियन तरजीह इंसाननि जी सिहत ऐं ग़रीब माण्हुनि जी मदद करणु आहे। अल्लाह पाक जी नज़दीक बहितर अमल ख़ल्क़ जी ख़िदमत आहे। असां सेंट एलिज़ाबेथ अस्पताल जे ताउन सां हैदराबाद जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में अहिड़ियूं मेडिकल कैंप लॻायूं आहिनि त जीअं माण्हुनि खे सिहत ऐं उन्हनि जी दहलीज़ ते ॾिनियूं वञनि। अॼु बि हिन कैंप में 200 खां वधीक मरीज़नि जो चेकअप कैंप इंचार्ज फरियाद इनायत ऐं डॉक्टर अनिल कुमार करे इन्हनि मरीज़नि खे दवाऊं ॾिनियूं। वाइस चेयरमैन अल्ताफ़ हुसैन PCO सदर शौकत अली नूदाणी टंडोजाम सिटी सदर ग़ुलाम अली लाशरी पंहिंजे गॾियल बयान में चयो त सेंट एलिज़ाबेथ अस्पताल जे ताउन सां लॻंदड़ ही कैंप बिना रंग नस्ल बिना ज़ात पात बग़ैर कंहिं मसलक जे अवाम जी ख़िदमत करण ते यकीन रखे थी। अहिड़ी क़िस्म ख़िदमत जे करण ते असां सेंट एलिज़ाबेथ अस्पताल जी पूरी टीम डॉक्टर्स स्टाफ सभिनी जे ताउन जा शुक्रगुज़ार आहियूं। असांजी तंज़ीम पुरअमन सिंध पाकिस्तान जो सहकार पहिरीं बि सेंट एलिज़ाबेथ अस्पताल सां रहियो आहे ऐं आईंदा बि जारी रहंदो। जॾहिं त इन मौक़े ते समाजी कारकुन हाकिम अली ज़रदारी जोहर अली कलेरी अब्दुल रज़ाक कुलेरी मुशाहिद हुसैन ऐं ॻोठ जो अॻवान रईस नेक मोहम्मद कुलेरी रईस आशिक अली कुलेरी पिणु मौजूदु हुआ। आख़िर में ॻोठाणनि कैंप लॻाईंदड़नि जो शुक्रिया अदा कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।